लालण ऐं वसायो रोड जे आम्हूं साम्हूं अची हिक ॿिए सां मिलिया। लालण वसाए खां ख़ैरियत पुछा कई। वसाए ॿुधायुसि ख़ैरु कोन्हे, पुट जो एक्सीडेंट थी पियो आहे। लालण हैरान थींदे चवणु लॻुसि, कॾहिं, किथे ऐं कीअं? चवणु लॻो, राति मुंहिंजो छोकिरो घर खां मोटर साइकिल कढी दोस्तनि सां गॾु घुमणु वियो हो। उन सां रोड ते हिकिड़ो हादसो पेश आयो। हा साईं, शहर जे अंदरनि रोडनि तोड़े ॿाहिरियनि रोडनि ते राति जो नौजवान छोकिरा मोटर साइकिल कढी निकिरनि था ऐं वन व्हीलिंग कनि था ऐं पोयां जो बि उहो डपु नथा कनि ऐं हिक ॿिए खां अॻु कढण जी लालच में गाॾियूं तेज़ भॼाइनि था। वसायो चवणु लॻुसि, इहो त ठीकु आहे, पर इंतिज़ामिया जी बि त का ज़िमेदारी आहे। जेकॾहिं शहर ऐं ॿाहिरियनि रोडनि ते स्पीड ब्रेकर लॻाया वञनि त अहिड़ा हादसा थियनि ई न ऐं नौजवाननि जूं क़ीमती ज़िंदगियूं बि ज़ाया न थियनि। लालण वसाए जी इन ॻाल्हि सां मुतफ़िक़ न थियो ऐं चवणु लॻुसि, स्पीड ब्रेकर लॻाइण सां मुसाफ़िरनि जो केतिरो वक़्तु ज़ाया थींदो ऐं तेल जो ख़र्चो बि अलॻि ईंदो। पोइ जेकॾहिं बजाए असां इंतिज़ामिया ॾे ॾोह ॾियण जे पंहिंजे ॿारनि जी तरबियत सुठी कयूं, उहो सुठो नाहे? तव्हांजो ॿारु जेकॾहिं तेज़ स्पीड सां गाॾी न हलाए ऐं वन व्हीलिंग जहिड़ो ख़तरनाक कमु ई न करे त उहो सुठो अमल आहे न? या स्पीड ब्रेकर लॻाए कंहिं ओचितो हादसे सबबि वेंदड़ एम्बुलेंस, फायर ब्रिगेड या पुलिस मोबाइल जी रफ़्तार घटि कराए आम माण्हुनि जूं जानियूं दाव ते लॻाए छॾिजनि। छा इहो सुठो आहे? वसाए खे पंहिंजी कयल ॻाल्हि ते पेशेमानी थी त चवणु लॻो, ही माण्हू सुठी ऐं सची ॻाल्हि थो करे। असांखे पंहिंजे नौजवान औलाद जी तरबियत सुठी करणु घुरिजे त जीअं हू अहिड़ो अमल ई न कनि जंहिंसां हादसे जो शिकार थियनि या कंहिं ॿिए राह वेंदे खे नुक़सानु पहुचाइनि। इहा सुठी ॻाल्हि आहे। स्पीड ब्रेकर सां मुसाफ़िरनि, एम्बुलेंसनि ऐं पुलिस मोबाइल जो मंज़िल ताईं पहुचण में काफ़ी रुकावटूं ईंदियूं, जेको कतईन बि सुठो अमल कोन आहे।